जी ज़ैद जो केक आहे ज़ैद पंहिंजी पसंदि सां रेड वेलवेट केक घुरायो हो, जंहिंजी स्पेलिंग में प्रॉब्लम हुई त मूं हुनखे ई खे ए ठाहे छॾियो आहे। ऐं हीअ मां केक ठाहिनि ईअं हिकिड़ो प्लेन केक ठाहियो आहे, हिकिड़ो कॉफ़ी केक ठाहियो आहे ज़ैद जे लाइ। त हीअ असां वटि टे केक थी विया आहिनि। ईअं हल्की फुल्की ज़ैद जे लाइ बसि मां डेकोरेशन कई, छो दिलि हुई त मां ओल्ड बर्थडे वांगुरु कयो। सॉस सां गॾु हॉट डॉग ॿुधाए न चीज़ हूंदी आहे सी मूंखे हॉट डॉग लाइफ में करे कोन वणे। कहिड़ो हीअ वारो आहे? आई डोंट लाइक हीअ सुठो पियो लॻे। हीअ असांजो सिंधी ॿार। अस्सलाम वालेकुम, कीअं तव्हां सभु? उमेद थी कयां तव्हां सभु ठीकु हूंदा। जी असीं तव्हां सभु बिल्कुलु ठीकु कयूं। जी त अॼु मुंहिंजी ज़ैद जी बर्थडे माशाल्लाह पंहिंजो 14 इयर्स जो थी वियो आहे। सो ज़ैद जी हमेशह हर साल बर्थडे ॾाढी सुठे नमूने थी आहे। ॾाढी असां पंहिंजो ॻाए वॼाए कजे न सीती कई आहे हमेशह हिन जी बर्थडे। सो हाणे खणी असां माशाल्लाह वॾो थी वियो आहे, हाणे थोरो नथो चाहे इन टाइप बि थिए, पर पोइ बि जेके हिन विश कई आहे जैसे मूंखे पंहिंजो करायूं पिया आहिनि, वठी पिया आहिनि, जेको कुझु मूंखे खाइणो आहे ऐं को प्रेज़ेंट वग़ैरह खपे, केक जेको खपे सभु पंहिंजी पसंदि जो कयो आहे। त पंहिंजो तव्हां ॾिसंदा रहिजो। फ़िलहालु त असीं वञी पिया पंहिंजो मानी खाइणु। ज़ैद खे जेकी शइ फेवरेट शइ आहे ज़ैद जी उहा खाइणु वञी पिया। तव्हां ॾिसो मानी खाईंदो, हुन खां पोइ छा कंदो, शाम जो वञी पोइ घर केक कट कंदासीं ऐं पोइ तव्हांखे ॾेखारींदसि। तव्हां बि ॾिसंदा रहिजो त छा छा था कयो ज़ैद जी बर्थडे ते। जी त असीं अची विया आहियूं मॉल में, ज़ैद जो फेवरेट मॉल, पता असांजो फेवरेट मॉल आहे। त असीं मॉल में आया आहियूं ऐं पंहिंजो हाणे ॾिसी दिखाऊं छा था। ज़ैद जी फेवरेट डिश छा आहे, जेके हिनखे विसरी वई हुई, हिनखे मूं ई यादि ॾियारी, हिन कुझु ॿियो ते खाधो, मूंखे सोचो तव्हांखे छा खाइणो आहे, उहो हिनखे यादि आहे। हा मूंखे उहो ई खाइणो आहे। सो आई थिंक असीं डायरेक्ट उते ई आया आहियूं। हा साम्हूं ई आहे। सो असीं डायरेक्ट उते ई आया आहियूं, त डायरेक्ट मानी वञी खाईंदासीं असीं। मूंखे छॾे सभु भॼी आहे। असांजो फेवरेट मॉल एवेन्यूज़, उते असीं आया आहियूं। मथे मथे ते माण्हू वेठा आहिनि ऐं असीं खाईंदासीं ज़ैद जो फेवरेट बर्गर। जिते हीअ ज़ैद जो फेवरेट, कुझु बि हुजे ज़ैद खे हिते अची खाइणो हूंदो आहे। सो असीं हिते आया आहियूं खाइण जे लाइ ऐं डिसाइड करे ऐं छा खाइणो आहे। हाँ होड़ा 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 तो परे परे हाँ तो सुठा पिया लॻो मसाला। केॾो ब्यूटीफुल पियो लॻे, अलाए कहिड़ी कंट्री आहे, ॾाढी सुठी पई लॻे। जी हमज़ा सां जिते वेंदो हुनखे पिछे अची वेंदी आहे पंहिंजे पापा खे वठी, बाबा किथे पिछे कर। तो असां ऑर्डर तयारु थी वियो, मां ज़ैद खे मोकिलियो, मां चयो खणी अचे। हा पंहिंजो आहे। हा आई थिंक ड्रिंक पंहिंजो आहिनि। हाँ ओके ओके थैंक यू। फ़िलहाल ये आयो आहे। मिरिंडा है जी नो सो अंदर है। हाँ सॉरी तव्हां अंदर वञो। सोच लो खानो खानो अची वियो, खाधो अची वियो। अॼु त माइंड जरा कुझु बि त खणी अचां ऐं जो हमज़ा ऐं बाबा अचनि, पोइ असीं खाईंदासीं। उन खां पहले तो खाई वेंदो। अगर स्पेन फ्रांस के बीट कर दो ना, बस स्पेन वर्ल्ड कप विनर थी वञो। इंग्लैंड भी अर्जेंटीना टीम बेकार है ऑस्ट्रेलिया अगेंस्ट। लमीन जमाल बर्थडे विश किया स्टेडली कि आई विश, मुझे ड्रीम है कि आऊं फ्रांस की बीट किया सेमीफाइनल में। केर जी ॿारनि जी पेट पूजा त थी वई, हाणे मरहलो हुयो हम ज़ैद जे गिफ्ट जो। सो असां ज़ैद खे फ्री छॾियो, जेको दिलि करे उहो वठे। सो तव्हां ॾिसो ज़ैद वरितो छा आहे ऐं ज़ैद जे आड़े में हमज़ा छा कयो आहे। स्पोर्ट्स में त सुठियूं ई हूंदियूं न। जमाल भालू
ये शर्ट अच्छी लग रही है शर्ट कितनी है एक इंटरन अपने बॉल्स पे हाईलाइट सुटो हियर मस्ती हो रहा है उसका पता Indian है Under वाले इसको मुंह चढ़ाता रहता है पूरे मैच के अंदर ये हो चाहे हाँ तो ये फुटबॉल जो हले पियो जलाए देखा नहीं पिया करो बाबा ही घर ॿाहिरि वटि प्ले स्टेशन आहे त हमसा जी पूरी कोशिशि हुई त ज़ैद कुझु बि न वठे प्ले स्टेशन जे लाइ का गेम वठे जेके असीं ॿई कयूं या त बाबा अदा खे छॾे मूंखे वठी ॾे सो ॾाढो हुन पंहिंजे पीउ खे राज़ी पे कयो त मूंखे गेम मिली वञे न अॻियां वञे ई कोई सुठा बि लॻा सुना हमजा करे प्राइवेट लाइफ गुज़ार तो मुझे कोई विश नहीं करेगा तव्हांखे टपियो लॻे जैसे टपियो लॻे मुंहिंजो मोबाइल किरी पवंदो त मां रिकॉर्डिंग न करियो मां रिकॉर्डिंग छॾे ॾिनी भले एक्स्ट्रा पे लॻा ट्रेन ते बलून वग़ैरह लॻल फाइनली हमसा ज़ैद खे राज़ी करे वरितो त पाण खां गेम था वठूं अहिड़ी जेके पाण ॿई यूज़ करे सघूं त ॿार गेम वग़ैरह वठे हालांकि मुंहिंजी दिलि कोन्हे मुंहिंजी दिलि त ज़ैद खे ॾाढो दिलि आहे पंहिंजो कलेक्शन जमा करण जो पंहिंजे टॉयज़ जो नंढाणे जे हिन पंहिंजे हिकिड़े वीलॉग में बि तव्हांखे ॾेखारियो पंहिंजे टॉयज़ वग़ैरह पर अॼुकल्ह जो ॿारनि खे हर शइ खां दिलि भरिजी वई आहे राति जे बसि इहे गेम्स हुजनि राति ईअं गेम कंदा रहनि सो बसि ज़ैद पंहिंजी पसंदि सां उते गेम वरिती ऐं हुनखे ॾिसी हमज़ा बिल्कुलु मीसणी शक्ल ठाहे वेही रहियो तुंहिंजे बाबा ॿिन्हिनि खे वठी ॾिनी त भई पंहिंजो हमज़ा त पोइ ज़ैद ईअं ई चयो त जेका ज़ैद हमज़ा खे मुंहिंजी बर्थडे ते मिले पियो त पोइ हमज़ा जी बर्थडे ते मूंखे मिलणु खपे त चलो ठीकु आहे ॿिन्हिनि खे हुन टाइम वठी ॾींदासीं वधीक वॾी बि ॾींदी अलॻि सां हिननि सॉट बि ॾिनी आहे मौत बि ॾींदी अथनि किड्स लाइ ऐं ईअं जो अलॻि सां लेग्स ॾिनी अथनि ही वॾा आहिनि ॾिसो ही वारा वॾा आहिनि ही वॾा आहिनि ॾिसी था मूंखे त इहे वधीक क्यूट पिया लॻनि हा सुठा आहिनि बाबा हुते बाबा छा पिया पुछे वो देखो लाइक PS5 जो कोई गिफ्ट कार्ड है जिससे ना बाबा को रिडीम कर दो बाबा के पैसा लेके मिल जाएगा अरे अच्छा वो मुझे इससे तो हाँ आ जाओ अच्छा 26 और यार है ये राउत हाँ 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 मुझे ये वाली गेम में खपी पे क्रिम्सन डेज़ 25 PD also एक्सपेंसिव गेम्स एंड सब जो पार्ट 4 अचीव प्री ऑर्डर यार बाइक ये प्री ऑर्डर आयो मिली गेम बस यार पैसा दियो जब इंदी लिसन दी फिर बैठ के CD मिली अच्छा अच्छा या जी त फाइनली ॿिन्हिनि भाइरनि पंहिंजे लाइ पंहिंजी फेवरेट गेम्स वग़ैरह बाए कयूं उन खां पोइ हिननि जी इहा हालत हुई त बसि उॾामी घर पहुची वञनि को कमु न कनि ज़ैद केक बि कट न करे सिर्फ़ु घर पहुची ॿई भाइर गेम कनि सो एॾी मुश्किल सां मां ज़ैद खे चयो मां चयो केक त कट कर त केक वग़ैरह त खाऊं या त मुंहिंजो बसि कोन्ह पियो की मामा छॾे ॾियो सभु शयूं छॾे ॾियो नाइट जो आराम सां कंदासीं मां चयो न भई ऐं हूअं ई थकी वई आहियां इलाही सो घर अची बसि जल्दी केक वग़ैरह कट कयोसीं जो ज़ैद पंहिंजो ॿिन्हिनि ॿारनि जो ध्यानु लॻो पियो त असांखे पंहिंजी गेम मिली वञे असीं गेम शुरू करे छॾियूं सो बसि इहो नंढिड़ो मुंहिंजो वीलॉग हुयो नंढड़ी असांजी बसि इहा एक्टिविटी हुई ज़ैद जी बर्थडे ते हाणे बसि इहे ई आहे जो माशाल्लाह ॿार वॾा थी विया आहिनि त ॿारनि खे हाणे ईअं ई मज़ो थो अचे हमज़ा खे मां ऑफर कई त तुंहिंजी बर्थडे तुंहिंजे फ्रेंड्स खे घुराईंदासीं पंहिंजो स्कूल जो न मना करे छॾी मूंखे बताऊं वांगुरु बर्थडे करणी आहे ऐं अकेले में करणी ईअं ई करणी आहे सो ख़ैर पंहिंजो उमेद थी आहे तव्हांखे मुंहिंजो हीउ व्लॉग पसंदि आयो हूंदो हिते मुंहिंजो व्लॉग बि ख़तमु थो ॾे मूंखे इजाज़त ॾियो इंशाल्लाह मिलंदासीं वरी कंहिं ॿिए व्लॉग में पंहिंजो ख़्यालु रखिजो मूंखे पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो अल्लाह हाफ़िज़ Happy birthday to you. हैप्पी बर्थडे To you. Happy birthday, dear Zed. Happy birthday to you. आप कर दिया वडो केक तो केक खाए करेगी अच्छा अच्छा स्ट्रॉ चलो पानी का बॉल बनी हुई मचा रे सम करेड़ो मैं खेल सकता है एक हाँ पो मैं खा रही हूं